हैदराबाद में बहरीन गोल्ड सिटी हाउसिंग स्कीम के चीफ एग्जीक्यूटिव एडवोकेट सलामत अली लाखो के मासात बहरीन गोल्ड सिटी के प्लाट होल्डर जानिब लाखो और बहरीन गोल्ड सिटी हाउसिंग स्कीम के मैनेजर आशिक अली भट्टी इल्ज़ाम हणंदे चयो आहे त चौधरी निज़ाम आराइन गुलाम कादिर मरी और टंडो अलहयार पुलिस सां गॾिजी बहरीन गोल्ड सिटी हाउसिंग स्कीम में पिखास ते कब्ज़ो करे एडवोकेट सलामत लाखो के 12 वरनि के पुट असद अली लाखो मुलाज़िम अली गोहर शाह और गुल हसन लाखो के अगवा करे गुम करे छॾियो आहे। हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जानिब लाखो या आशिक भट्टी चयो त बहरीन गोल्ड सिटी हाउसिंग स्कीम में पुखास में एडवोकेट सलामत लाखो जो 70 सैकड़ो शेयर है और हू हिन वक्त इन स्कीम जो CEO है। इन स्कीम में चौधरी निज़ाम आराइन जो 30 सैकड़ो शेयर हो पर इन पंहिंजो हिस्सो वापस वठी छॾियो है और हाणे गुलाम कादिर मरी मार्फत बहरीन गोल्ड सिटी स्कीम ते कब्ज़ो करण चाहे थो जंहिंजो केस कोर्ट में हलंदड़ है। हुननि चयो त गुज़िरियल ॾींहुं गुलाम कादिर मरी चौधरी निज़ाम आराइन टंडो अलहयार पुलिस साण करे बहरीन गोल्ड सिटी ते कब्ज़ो कयो आहे ऐं एडवोकेट सलामत लाखो जे पुट असद अली लाखो मुलाज़िम अली गोहर शाह ऐं गुल हसन लाखो खे अगवा करण बाद गुम करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो हटाए असांजे गुम कयल हमराहनि खे बाज़ियाब करायो वञे।